अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पंजाबेरी की जो चोथों टीज़र भी अची वियो आहे। हाणे सवाल पैदा इहो थिए थो त उनखे कॾहिं हलायो वेंदो, कहिड़े तारीख़ ते। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा। दोस्तों, अव्हां जो सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन थो किरे, बहरहाल असांजी हौसला अफ़ज़ाई वधे थी। महिरबानी करे इन ख़ुशी में असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। दोस्तों, जीअं त तव्हां ॾिसंदव त मेगा सोप सीरियल पंजाबेरी जो प्रोमो यानी ईंदड़ पहिरें एपिसोड जो प्रोमो हिन हफ़्ते में यानी अंगारो अरबा ख़मीस जुमे छंछरु इन्हनि ॾींहंनि जे विच में प्रोमो पहिरियों जो हलायो वेंदो ऐं पहिरियों एपिसोड इंशाअल्लाह मंडे यानी 24 नवंबर ते घणो कन्फर्म आहे। मां तव्हांखे कन्फर्म पंहिंजे मुताबिक़ कुझु दोस्तनि खां यानी कि कुझु अदाकारनि खां बि पुछियो आहे त पहिरें नंबर 24 नवंबर ते इंशाअल्लाह उनजो प्रोमो हलायो वेंदो। दोस्तों, सूमर खां शुरू थींदो, ईंदड़ सूमर यानी 24 नवंबर ते उनजो टाइम टेबल 7:15 खां आहे ऐं हफ़्ते में जेको आहे 5 ॾींहं 6 ॾींहं हलायो वेंदो। बाक़ी छंछर जी राति ऐं आचर जी राति कोन हलंदो, सूमर जी राति खां शुरू थींदो। दोस्तों, असांजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त इन जी ख़ुशी में महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।